बि तव्हां वटि आहिनि, ज़िले जा बि आहिनि, तालुकनि जा दोस्त वेठा आहिनि, सभु अव्हां सां गॾु आहिनि। अकेला न आहियो, निंढड़ कान आहियो। ज़रूरत पवंदी अॼु बि पहुता आहियूं, 10 दफ़ा ईंदासीं तव्हांजे मसइलनि ते, तव्हां सां गॾु रहंदासीं ऐं इनशा अलाह ताला हिननि ॿिन्ही केसनि खे पाण सीरियस इशू ते खणूं था। ऐं सुभाणे खां वठी या 7 ॾींहं कमेटियुनि वारनि सां मां जुदा मीटिंगूं कयां थो, मिलनि। असां बि SP साहिब खे चवराए था वठूं बाबा हाणे काफ़ी थी वियो आहे, हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं छा आहे का कील मकोड़ी त कोन हुई, त हिकिड़ी न्याणी हुई, कजे घर जी राणी हुई, जेका ई ॾिसंदे ॾिसंदे अखियुनि जे अॻियां ग़ाइबु थी वई आहे, त उहा काॾे वई आहे। इनशा अलाह ताला पाण खे हक़ु मिलंदो, इंसाफ़ मिलंदो। रियासत बिल्कुलु कमज़ोर आहे, रियासत में इंसाफ़ वठणु इंतिहाई ॾुखियो आहे, पर पंहिंजो जागण सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजी जिदोजहद सां, हिमत सां अलाह पंहिंजी मदद कंदो। अलाह ताला क़ुर में बि चयो आहे, बंदा अवां पंहिंजे लाइ कुझु कयो त अलाह बि तव्हांजी मदद कयां। पाण हिमत कंदासीं, अलाह खे बि मदद पंहिंजी कंदो, छो त पाण सां ज़ुल्म थियो आहे, पाण सां ज़्यादती थी आहे, पंहिंजी अलाह मदद कंदो। ऐं इनशा अलाह काज़ाब थी ईंदी, जिन ज़ालिमनि वटि हूंदी इनशा अलाह। तव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं ऐं